डिप्टी कमिश्नर घोटकी मंज़ूर अहमद कंडराणी चयो आहे त कचे में मुस्तकिल बुनियादनि ते अमन अमान बहाल रखण लाइ तालीम खे हथी वठाइण लाइ लाज़मी आहे। कोशिश करियूं पिया त कचे वासी ॿारनि खे तालीम जी सहूलियत फराहम कई वञे त जीअं संदन मुस्तक़बिल बहितर थी सघे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन पंहिंजी ऑफिस में डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन कमेटी जे मुनक़िद कयल गॾिजाणी दौरान कयो। गॾिजाणी में असिस्टेंट कमिश्नर समेत पाक आर्मी, कस्टम, पुलिस, नार्कोटिक्स, प्राइस एंड कंट्रोल, तालीम खाते जे अमलदारनि तोड़े हसास इदारनि जे नुमाइंदनि पिण शिरकत कई। उन मौके ते डिप्टी कमिश्नर ॻाल्हाईंदे चयो त कचे जहिड़े इलाइक़े में वण न हुजण हिकु अलमियो आहे। तालीम जे फुक़दान सबबि क़बीलाई तकरार जनम वठी ॾोहनि जी सूरत अख़्तियार कनि था। कचे में मुस्तकिल तौर अमन अमान जी बहाली लाइ तालीम खे हथी वठाइण लाज़मी आहे। इन सिलसिले में ज़िले इंतज़ामिया सिंध एजुकेशन फाउंडेशन खे बि सिफ़ारिशूं उवाणियूं आहिनि। कोशिश करियूं पिया त कचे जे ॿारनि खे तालीम जी सहूलियत मिले। इन सिलसिले में शुरूआती तौर हिकु स्कूल शुरू करण लाइ हिकमत अमली तयार कई आहे। हुन चयो त गैर कानूनी सरगर्मियुनि जी रोकथाम लाइ समूरा पंहिंजो फर्ज़ अदा कनि। हुन ॿेले खाते जे अमलदारनि खे हिदायत कई त बहार जी मौसम में वणकारी मुहिम खे वधीक मौसर बणाए 10 लख वण पोखण वारो हदफ़ जल्द मुकमिल कयो वञे, जॾहिं त कचे में ॿेलनि खे बहाल करण लाइ बि जोगा कदम खयां वञनि। उन खां अॻु एडिशनल डिप्टी कमिश्नर तनवीर अहमद ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त ज़िले में 8 गैर कानूनी पेट्रोल पंप सील करे 2,28,000 ॾंड वसूल कयो आहे। अहिड़ी रीत हिफ़ाज़ती उपाउ अख़्तियार न कंदड़ LPG जे दुकाननि मथां 1,63,000 ॾंड हणी खेनि वार्निंग जारी कई वई आहे। हुन ॿुधायो त ज़िले में 261 मदरसा रजिस्टर्ड ऐं 9 गैर रजिस्टर्ड आहिनि।